जिते इक़्तिदार ॾियण जी बेध्यानी करे अॼु बि सिंध जा माण्हू बुख ऐं बदाली करे अज़ाब वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहिनि। किथे सिंध जा माण्हू पंहिंजा बचाव करण ते मजबूर आहिनि बेरोज़गारी सबबु। ऐं हिते वरी हिकिड़ी ॿी सूरत हाल आहे जिते त ॿ नौजवान आहिनि उमाबख्श ऐं सुमार जेके हिकिड़ो 32 वरियनि जो आहे, हिकिड़ो 34 वरियनि जो आहे, जेके गुज़िरियल केतिरे अरसे खां 8 वरियनि खां ज़ंजीरनि में जकड़ियल आहिनि। हिन जे वालिदैन जो चवणु आहे त असां हिन जो इलाजु कराए थकी पिया आहियूं, हाणे असां वटि का शइ कान बची आहे। असां हिन जे वालिदैन सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। खोलियूं था त नौजवान ख़तरो आहे असांखे मारींदा, छा करियूं, पोइ मजबूरी आहे, पोइ ॿधा वेठा आहिनि इन करे ॿधियो वेठा आहियूं, पोइ बेरोज़गारी आहे, पोइ छा करियूं। हाणे अलाह साईं हुनखे गुज़ारिश आहे असांखे कुझु का मदद मिले या कुझु न कुझु का दवा ववा निकिरे करायूं अलाह ख़ैर करे। हाँ केतिरे अरसे खां बीमार हिनखे 6 साल थिया आहिनि, हिनखे 10 साल थिया आहिनि। इलाजु करायो या इलाजु करायो गिडो वठी आहे हिनखे, पर सही नथा थियनि। हाणे हिते तव्हां रहो था, घर किराए जो या पंहिंजो घर आहे? किराए जो आहे, मज़दूरी पिया करियूं किराए जो घर। मज़दूरी त लॉकडाउन जे करे बंदि लॻी पई आहे। हाणे मन में करियां थो न चांवर वारी मिल जे वधी न वठि, એટલે चांवर वारी मिल में मज़दूरी कंदो आहियां। पूरी थिए थी तुंहिंजी? હવે मिली टाइम पिया कढूं, 400 रुपया मिलनि मिली टाइम पिया कढूं, छा करियूं, मजबूरी आहे, पोइ टाइम पिया कढूं हिन जे करे। पोइ तॾहिं चवंदो गुज़ारिश आहे असांखे कुझु न कुझु हिननि जी मदद मिले, जो कुझु सही थी वञे त कमाइण खाइण जा असांजे हाणे पूरो माण्हू मूंखां धंधो नथो थिए, हाणे मजबूरी आहे। इंटरनेशनल रिलेशन हा तुंहिंजी तबियत कीअं हाणे? तॾहिं सही कोन्हे। छा थो चए, कहिड़ो सिंध कोन कहिड़ो मुतालबो थो करीं? दवा करायो घर पिया करी छॾण पटन ते ठाहियूं अव्हां खां पुॼे त असांजी महिरबानी करो। असां वटि आहे का बि कोन बचा वीचारा पिया मिटीअ में पिया, न हंधि न फतोरो न कुझु न कुझु। असीं मज़दूरी करे थो पूरो त कयूं कान त वीचारी मटका ॿियो असां का कोन्हे जी मदद असां पुॼे त असां सां कयूं। है न उते कम स्कूल में ॾिसे चांहि ठा वठी जो उते ॾिसे आपके पास आहे कोन? हाँ वो मास्तर छा जे लॻा छो वजह ॾिस हाँ हिननि खां पुछियो हुन मास्तर जी स्टोरी। तव्हां यकीनन सूरत हाल ॾिठी हूंदी जेके नौजवान आहिनि नटण उस में खुले आसमान हेठि ज़ंजीरनि में जकड़ियल आहिनि। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे जेके तव्हां चूंडियल नुमाइंदा आहिनि MP में आहिनि या सिहत खातो आहे, फौरी तौर ते नोटिस वठी करे हिन नौजवान जो इलाजु कराए। कैमरामैन सदाम पवार सां गॾु मक़सूद जोकियो, अवामी आवाज़ TV दाबेची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।